शहदादकोट के कोटमोटी चौक पर एसयूपी की जानिब से शहर के टूटे फूटे रोड रास्तों समेत दीगर बुनियादी हकूक़ की अदम दस्तयाबी और सिंध सरकार और पाकिस्तान पीपल्स पार्टी के जानिब से तरक्याती कामों में मुबैना करप्शन के खिलाफ तीसरे रोज़ भी एहतजाजी मुजाहरा करके सख्त नारेबाजी की गई। अफ़सोस सां चवणो थो पए हे शहीद बेनज़ीर भुट्टो जो तक आहे, राणी जो तक आहे, पर हे मुंहं जे दड़े खां वधीक बदतरीन इन जी हालत कई वई आहे ॼाणी वाणी सियासी बुनियादनि ते। हिते जेके बि रोड रस्तनि जा पैसा अचनि था, इंजीनियर ठेकेदार हितां जा बाअसर हितां जा जियाला पाण में वंडे विराए खाइनि था। को शहर में कमु नथो ॾिए, शहर लावारिस आहे। असां नैप FI MI खां इहो मुतालबो था कयूं त 30-35 सालनि में जेकी शहदादकोट में बचत आई आहे इन्हनि जी इंक्वायरी कराई वञे। जेके बि शहर जा रोड रस्ता आहिनि मुख़्तलिफ़ रोडनि जा ॾाढो ख़राबी लॻी पई आहे ऐं हीअ SUP जे तरफ़ों ऐं नौजवान इता जे तरफ़ों एहतजाज आहे। अगरि हीअ मसइला असांजा हल न कया विया त असांजो एहतजाज SUP जे तरफ़ों वधायो वेंदो ऐं सॼी सिंध में कॉल ॾिनी वेंदी। सॼो शहर ईअं ई रोड नाकारा ठहियल आहिनि, पर बगो रोड ॾिसो 7 सालनि खां वठी सिर्फ़ु तो सिर्फ़ु पथर हारिया विया आहिनि ऐं जॻहियूं जेके आहिनि उहे तक़रीबन हेठि थी चुकियूं आहिनि। असां मुतालबो था कयूं त इन्हनि जी जांच करे इन्हनि जेके पथर लाथा विया आहिनि 7 सालनि खां वठी रोड ठहियल ॼाणाया विया आहिनि, इन्हनि जो हिसाब किताब वठी करे नेब एंटी करप्शन इन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। 15 साल कोई शहर जी जेका रोडनि में जेका करप्शन थी थिए, असांजो बगैर रोड आहे, कुपियारो रोड, असांजो दोस्तली वारो रोड आहे, असांजो कंपोमला रोड, पर जेके मेन रोड असांजा आहिनि हिकिड़ो रोड बि ठहियल न आहे। जेका बि पैसा अचंदा उहे सभु पाण में विराए वंडे करप्शन कंदा। असां चवंदा खुदा असांखे रोड ठाहे ॾियो, शहरनि खे आज़ाब खां बचायो, शहरनि खे हादसनि खां बचायो। बगो रोड, दोस्तली रोड, कुबो स्टैंड रोड जी हालत ईअं लॻी पई आहे जो खंडरनि जो ॾेख रही आहे। असीं सिंध हुकूमत ऐं आला इदारनि खां इहो मुतालबो था कयूं त हिन करप्शन रोडनि जी करप्शन कंदड़ मास्टर माइंड इंजीनियर सांगी ऐं SDO अब्दुल हमीद मुगेरी खां जांच कराई वञे त हीअ रोडनि जो कमु बाए तकमील त हिन टाइम ताईं छो न पुॻो आहे। वॉच न्यूज़ से बात करते हुए उनका मजीद कहना था कि शहदादकोट पाकिस्तान पीपल्स पार्टी का सियासी किला है, मगर गुज़श्ता 3 दहाइयों से शहदादकोट में तरक्याती काम बराए नाम हुए मगर करप्शन उन्होंने सरेआम की। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच TV शहदादकोट।